नफ़ीस नगर ऐं आसपास मलेरिया वबाई सूरत अख्तियार करे वई। हफ़्ते दौरान 300 खां वधीक केस ज़ाहिर। सिहत खाते पारां इलाक़नि में मच्छर मार स्प्रे न कराइण में मच्छरदानियूं फ़राहम न करण सबबि मलेरिया में इज़ाफ़ो पैदा थी वियो। प्राइवेट अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वयूं। DHO मीरपुर ख़ासि ऐं सिहत खाते जी सेक्रेटरी फौरी तौर नोटिस वठी मच्छर मार स्प्रे कराए मच्छरदानियूं फ़राहम कनि। रहवासी ख़बर मूजिब शहर समेत बहराड़ी जे इलाक़नि गोटगाई खान गशकोरी मोहम्मद हसन कशकोरी चकचार 13 मेल मोरी 16 मेल मोरी नुसरताबाद स्टेट मुबारकाबाद फार्म आहोरी गाबरलो 16 मेल मोरी 13 मेल मोरी बलालाणी स्टेट ऐं ॿियनि हंधनि ते मलेरिया वबाई सूरत अख्तियार करे वई आहे। जॾहिं त सिहत खाते मीरपुर ख़ासि अमलदारनि पारां ॼाणायल इलाक़नि में मच्छर मार स्प्रे न कराइण ऐं मच्छरदानियूं फ़राहम न करण सबबि नफ़ीस नगर सां गॾोगॾु ॼाणायल बहराड़ी वारनि इलाक़नि में मिलियल मालूमात मुताबिक़ हफ़्ते दौरान 300 खां वधीक मलेरिया जा केस ज़ाहिर थिया आहिनि। ब्यूरो चीफ सूमार समेजो। सकरन फ़लस्तीनियुनि जी हिमायत ऐं इसराइल जी जहारियत ख़िलाफ़ गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सकरन पारां कॉलेज खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी। सकरन जे अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुती, जिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे शागिर्द अॻवान गुलाम मुर्ज़ा कीरियो, जमशेद अहमद कीरियो, अब्दुल्ला परियाड़, अब्दुल लतीफ़ कीरियो ऐं SUP जे मोहम्मद खान गद्दारो अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त इसराइल फ़लस्तीन मथां ज़ुल्म करे रहियो आहे। उन ते अक़वाम मुत्तहिदा जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। हिननि चयो त असीं सम्झूं था मुस्लिम दुश्मन क़ुवतूं हिकु थी वियूं आहिनि, उन करे मुसलमाननि खे बि हिकु थियणो पवंदो, जेको वक़्त जी ज़रूरत आहे। हिननि चयो त अफ़गानिस्तान जो ताज़ो मिसाल असांजे साम्हूं आहे, जिन ॿधी कई त अमेरिका समेत आलमी क़ुवतनि खे झुकाइण ते मजबूर कयो। उन करे असांखे मुतहद थियणो पवंदो त जीअं आलमी क़ुवतूं इसराइल ख़िलाफ़ कार्रवाई कनि। उन मौक़े ते शागिर्दनि पारां इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। सकरन ज़वार मोहरम अली जलबानी ऐं गुलाम मुर्ज़ा जलबानी पारां ज़वारनि जे मान में शानदार आजियाण जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें आजियाणे खे वधीक ख़ूबसूरत करण, रंग भरण ऐं महिमाननि खे मान ॾियण लाइ सदन शानदार महिमान नवाज़ी सां गॾु थधिड़ी मौसम जी आजिया लाइ सुघड़ कचहरीअ जो पिणु अहतमाम कयो वियो, जंहिंमें सिंध जा भलोड़ सुघड़ शरीक थिया, जिनमें फ़क़ीर मंठार बुघियो, गुहराम फ़क़ीर, गुल बेग जमाली, मोहम्मद कासिम डायरी ऐं ग़ुलाम मोहम्मद संजराणी शामिल हुया, जिन सिंगार डोर बेद ऐं गुझारतू पढ़ी आजियाणे खे 4 चंड लॻाए दाद वसूल कयो। उन मौक़े ते मीज़बान मोहरम अली जलबानी ॻाल्हाईंदे चयो त ख़ुशबू मल्हाइण ऐं दावतूं करण जा कई तरीक़ा हूंदा आहिनि, पर असां मुफ़्ती मेड़े सिंध जी सुघड़ कचहरी खे तरजीह ॾिनी आहे। हिन चयो त कचहरी जो असल मक़सदु ज़वारनि खे आजियाणो हो, जेको ताज़ो मूसा में सफ़र में हुया, जिन जो मान वधाइण लाइ इलाइक़े जी मौजूदु शख़्सियतूं पिणु घुरायूं आहिनि, जिन में जानी पिताफ़ी, बिलावल मला, असद चन्ना, पीपल्स यूथ जो मोहसिन अली, लाखो सकरन प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई, अब्दुल हक जलबानी, ग़ुलाम अब्बास मक्सी, तौसीफ़ रहनमाई, सादी खान जलबानी, इमाम अली कुंभर, अली रज़ा जलबानी, लियाकत अली कायों, मोहम्मद हसन चांडियो शामिल हुआ। आजाणे में महिमाननि खे अजरकनि ऐं हारनि जा तोहफ़ा पेश किया विया। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर बीमारी का खुशहाल ख़ानदान खां ख़ुशियूं खसे छॾियूं। मटियारी ज़िले जे यूनियन काउंसिल फ़क़ीर नो होथियाणी में खंडो रोड स्टाफ भरिसां ॻोड़ हाजिर ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण फार्म जे रहवासी अली शेर चौहान जे 8 साला मौसूम पुट मोहम्मद चौहान जी कंहिं बि साड़ न लधी आहे। मौसूम मोहम्मद चौहान पैदाइशी ब्लड कैंसर ऐं थैलेसीमिया जी बीमारी हुजण सबबि बीमारीअ जे बिस्तरे ते पयल आहे। संदनि घर वारनि वसार मौसूम जो इलाज करायो आहे, पर संदसि सिहत में को सुधारो न अची सघियो आहे। हिन वक़्तु गुरबत ऐं मजबूरी सबबि हिन जा घर वारा मौसूम जो इलाज कराइण खां कासिर आहिनि ऐं फ़ाक़ाकशी ते मजबूर आहिनि। तंहिं करे ही बीमार मौसूम कंहिं मसीहा जो मुंतज़र बणियल आहे। हिन जी घर वारनि मटियारी ज़िले इंतिज़ामिया सिंध जे वॾे वज़ीर सिहत खाते जे सूबाई वज़ीर समेत वस वारनि खे अपील कई आहे त बीमार जो इलाज करायो वञे ऐं असां ग़रीबनि जे जाइज़ इख़लाक़ी माली मदद कई वञे, जीअं असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघूं। ब्यूरो चीफ ज़िले दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर UC काज़ी आरिफ जे घोट वली मोहम्मद पमर जी बोर्ड मुतासरनि खे राशन ॾियण जे बहाने फ्रॉड कंदड़ सिंध चौंडिया इतिहाद पाकिस्तान जे मरकज़ी अॻवान अब्दुल रज़ाक चांडियो ग़ुलाम मुस्तफ़ा महाजर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे बोर्ड मुतासरनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए ॾींहुं बि मेयर UC काज़ी आरिफ लग ॻोठ वली मोहम्मद पमर जे रहवासियुनि ग़ुलाम शबीर सोमरो, सियासी समाजी अॻवान अब्दुल हमीद सोमरो, मुमताज़ चांडियो, अली मोहम्मद चांडियो, अली गुल ऐं ॿियनि मेयर फरीदाबाद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
वज़ाहत कंदे ॿुधायो त 7 महीना अॻु चांडिया इतिहाद जे अॻवान अब्दुल रज़ाक चांडियो ज़ोंग ऐं यू फ़ोन सिम कंपनीअ जे नुमाइंदनि सां गॾिजी असां सां ठगी कई आहे। असांखे राशन ॾियण जे बहाने असांखे फिंगर वठी असांजी औरतुनि ऐं मर्दनि जे नालनि ते 4-4 सिमूं कढियूं वयूं आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त राशन ॾियण बहाने ठगी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में मेड़ फरीदाबाद रोड ब्लॉक कयो वेंदो। हिननि एसएसपी दादू शबीर अहमद सेठार ऐं डीसी दादू खे अपील कई त ठगी कंदड़नि खे फ़ौरन गिरफ़्तार करे ॿोॾ मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर। सिंध साफ़ी इतिहाद जे सॾ ते प्रेस क्लब नौशरो फ़िरोज़ अॻियां ॿिए ॾींहुं बि सिविल सोसाइटी सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि शागिर्दनि वकीलनि मौसूम ॿारनि मज़लूम फ़लस्तीनी जी हिमायत। फ़लस्तीन में इसराइल जी जारियत ख़िलाफ़ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। शहर में रैली सिंध साफ़ी इतिहाद जे अॻवान यूसुफ राजपर एम ज़फ़र तगर जमीयतुल उलमा इस्लाम जे अॻवान अकरम पीरज़ादा अतीक बिस्तड़ो ग़ुलाम रसूल फुलकारी अशरफ नवीद राजपर असद उमरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली उन मौक़े ते मोहम्मद यूनिस राजपर ॿियनि चयो त फ़ौरन मुस्लमान मुल्क गॾिजी फ़लस्तीन ते थियल ज़ुल्म बंदि कराइनि। हिन चयो त असां अक़वाम मुतहिदा खे अपील था करियूं फ़ौरन इसराइल ख़िलाफ़ क़दम खणी मज़लूम इसराइलियुनि खे वधीक तबाह थियण खां बचायो वञे। 56 इस्लामी मुल्क आहिनि, सभु तमाशो पिया ॾिसनि। उहो कहिड़ो क़ानून आहे जो मज़लूम फ़लस्तीनी जे अस्पतालुनि ते हमला करे नंढड़ा ॿार ऐं औरतूं ऐं सहाफ़ियुनि खे शहीद कयो। असांजी हुकूमत पाकिस्तान मुतालबो था करियूं फ़ौरन फ़लस्तीन सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारिनि। एम ज़फ़र तगर चयो त असांजो हिकु ई मुतालबो आहे फ़ौरन इसराइल ख़िलाफ़ क़दम खणी फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि खे तबाह व बर्बाद थियण खां बचायो वञे। किथे आहे इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं? किथे आहे अक़वाम मुतहिदा? पाकिस्तान हुकूमत फ़ौरन फ़लस्तीन जी हिमायत करे। समूरनि मुस्लिम मुल्कनि जो पाकिस्तान ते नज़रूं आहिनि। ख़ुदारा फ़लस्तीन जो साथ ॾेई सचे मुसलमान हुअण जो सबूत ॾियो। मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जे ॿारनि ऐं गाइना वार्ड ख़ासि करे ॿारनि जे वार्डनि में रोज़ानो यतीम ॿारनि जा लाश रिढनि वांगुरु सड़ी रहिया आहिनि। रोज़ानो अतियो ॾेई मरीज़नि खे रिफर करण जो सिलसिलो जारी आहे। सर्विंग हेल्प लेसिस सोसाइटी जी टीम अहमद राजपूत ऐं शहर जा ॿिया नौजवान अतियो ॾेई मरीज़नि खे रिफर करे रहिया आहिनि। एवान साफ़त सूमार समय जो नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर। सिंध परस्त तहरीक पारां अला वारे चौक खां गो अफ़गानी गो रैली कढी शहर जो गश्त कंदा नेशनल प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी करे गो अफ़गानी गो जा नारा लॻाया विया ऐं चयो त धारिया सिंध छॾे वञो। सिंध पसंद तहरीक जे सूबाई चेयरमैन मुज़म्मिल पमर धरती धणी तहरीक जे अॻवान दीन मोहम्मद तगर अब्दुल करीम चांडियो सिंध तरक्की पसंद जे अॻवान असद चांडियो शहीद भुट्टो अॻवान वसीम डंगराज शहज़ाद महमूद राहिल लाशरी एहसान उमरानी चयो त सिंध में हर नासूर जी जड़ अफ़गानी पठान आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी सिंध मां निकाली ॾिनी वञे। मुल्क दुश्मन आहिनि, जेकॾहिं 1 नवंबर खां अॻु न कढियो वियो त असां उन्हनि खे पाण कढंदासीं। जेको थियो उन जा ज़िम्मेवार हुकुमरान हूंदा। असद चांडियो ॿुधायो त अफ़गानी पठान सिंध खे उॾईअ जी आंख खाई रहिया आहिनि। सिंध अंदरि नौजवाननि खे तबाह करण में उन्हनि जो हथु आहे। समूरी सिंध में 2 नंबर कम बि अफ़गानी पठाननि जा आहिनि। फ़ौरन सिंध में रहंदड़ गैर क़ानूनी अफ़गानी तरसियल आहिनि। सियासी समाजी धुरियुनि चयो त फ़ौरन गैर मुल्की अफ़गानियुनि खे निकाली ॾिनी वञे। ॿी सूरत में सॼे सिंध जो अवाम सरापा एहतजाज हूंदो। तालका अस्पताल जुही जे रहवासियुनि खे 37 साल गुज़री विया गैस खां महरूम। असां गैस लाइ दरख़्वास्तूं ॾेई असांजा वार अछा थी विया आहिनि ऐं 3 साल खां वठी बिजली खां बि महरूम थी विया आहिनि। सरकारी अस्पताल में वॾनि बंगलनि में बिजली आहे, असांजे क्वार्टरनि में कोन्हे। असां निगरान वज़ीर आला सिंध डीसी दादू ऐं DHO दादू खे अपील आहे असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। ऐं जुही हक़ न्यूज़ रिपोर्टर अहमद रोदनानी बलोच। मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। मेहर सिंधी बटड़ा पुलिस थाणे जी हद वलीदाद चांडियो भरिसां 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि कारखाने ते चढ़ाई करे कारखाने मालिक में PTI जे चूंडियल ज़िले काउंसिल मेंबर रेस विलायत चांडियो ऐं संदसि भाइटे वाजिद चांडियो खे यरग़माल बणाया। हथियारनि जे ज़ोर ते 1000 रुपया रोक रक़म, 3 मोबाइल सेट, कार जी चाबी ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानी सां फ़रार थी विया आहिनि। कारखाने मालिक ज़िले काउंसिल जे मेंबर रेस विलायत चांडियो एहतजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन अॻियां आंदाईंदे चयो त 3 हथियारबंदनि कारखाने ते काह करे हथियारनि जे ज़ोर ते यरग़माल बणाए खेसि फुर करे विया आहिनि। हिन चयो त अफ़सोस जो हाणे को बि महफ़ूज़ नाहे रहियो। हथियारबंद सरेआम काह करे फुर करे फ़रार थी वञनि था। हिन SSP दादू IG सिंध ऐं ॿियनि खां घुर कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अमन क़ाइमु कयो वञे।
मेयर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। आबादगार इत्तेहाद SUP अॻवाणनि जी ट्यूबवेल फीडर जी बंदिश ऐं बिजलीअ जी बहाली लाइ मुसलसल हलंदड़ एहतजाजी तहरीक खेसि रंग लाथो। 20 ॾींहं सीडको ऑफिस अॻियां एहतजाज करण बैदि सीडको अमलदारनि ऐं आबादगार अॻवाणनि में ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ ट्यूबवेल फीडर बहाल थी वियो, जॾहिं त एहतजाजी तहरीक जी कामयाबी ते आबादगार ऐं SUP अॻवाणनि पारां मुसलसल कयल जिदोजहद जी कवरेज मिलण ते ख़ुसूसन नेशनल प्रेस क्लब मेहर सथ जे महिनतनि खे साराहियो ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर जे जॉइंट सेक्रेटरी मीर रियाज़ मेड़ाई खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं गुलनि जा हार पाराए समूरी टीम जो शुक्रियो पिणु अदा कयो। सकरन होप वेलफेयर ट्रस्ट एसोसिएशन पारां गवर्नमेंट डिग्री कॉलेज में थैलेसीमिया जे ॿारनि लाइ ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें समें शागिर्दनि पारां रत अतियो कयो वियो। होॾां थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल ऐं जॉइंट सेक्रेटरी गुलाम नबी चन्ना कैंप जो दौरो कयो, जॾहिं त होप जे बानी मोहसिन अबड़ो ऐं जनरल सेक्रेटरी आगा राशिद कॉलेज जे प्रिंसिपल निज़ामुद्दीन ज़रदारी जा थोरा मञिया, जिन जी सहकार सां कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते कैंप जे ऑर्गेनाइज़र मुजीब रहमान ख़ासि केली कैंप जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो, जॾहिं त उन खां अॻु होप जे दानिश दुनियो ऐं आगा अमीन थैलेसीमिया जी बीमारी बाबति आगाही ॾिनी। रिपोर्ट फ़हीम अली जट। यूनियन काउंसिल हाजी सावण जा मुलाज़िम नए आयल चेयरमैन अली हसन नोतकानी ख़िलाफ़ शहबाज क्लब ते दाईंदे पहुता। तफ़सील मूजिब UC हाजी सावण जे मुलाज़िमनि नए आयल चेयरमैन अली हसन नोतकानी ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां UC हाजी सावण जा 15 साल पुराणा 3 मुलाज़िम फिदा हुसैन पोस्ट माली, मोहम्मद अमीन पोस्ट चौकीदार, लालचंद जूनियर क्लार्क आहियूं, जेके असां चेयरमैन अली हसन नोतकानी असांखे ॾाढ ऐं जबर सां असां ॼाणायल असां टिनि नंढनि मुलाज़िमनि खे साज़िश तहत बरतरफ़ कयो वियो, जेको असां सां सरासर ज़ुल्म आहे। जंहिं असांजी मुलाज़िमत ख़तमु करण जो लेटर UC हाजी सावण जे ॼाणायल चेयरमैन तरफ़ां जारी कयो वियो, जेको सरासर गैर क़ानूनी आहे। मज़कूरा लेटर जी दां खणी असां डिप्टी डायरेक्टर वटि पहुतासीं, जंहिं UC हाजी सावण जे चेयरमैन जी जारी कयल लेटर खे रद्द करे असांखे साॻी जॻह कमु करण जो लेटर UC चेयरमैन हाजी सावण खे जारी कयो, जेको लेटर खणी चेयरमैन वटि संदसि ऑफिस पहुतासीं ऐं खेसि डिप्टी डायरेक्टरनि जिन जो लेटर ॾिनो, जंहिं मज़कूरा लेटर क़बूलण ऐं वठण खां इनकार कयो। अहिड़ी तरह ॼाणायल चेयरमैन तरफ़ां सेप्टेंबर 2023 खां असां जूं पघार बि असांखे न ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं पघार ते असां ग़रीब ऐं नंढनि मुलाज़िमनि जो घर हलंदो आहे। असां बाला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त असां मिसकीननि सां हिन महांगाई में इंसाफ़ करे पघार जारी कई वञे ऐं मुस्तक़िल तौर ते असां साॻी जाइ बहाल कयूं, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। सकरन लट ॻोठ वांझी चांडियो जी गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल में हेड मास्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो जी मेज़बानी हेठि शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं मंझंदि चटाभेटी वारो ज़हन पैदा करण लाइ शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें इलाइक़े जे मौजूद शख़्सियत अली बख्श खान चांडियो ऐं जिन महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। तक़रीब जो आगाज़ शागिर्दनि पारां हमद व सना सां कयो वियो, जंहिं बाद तक़रीरनि जो सिलसिलो जारी कयो वियो। उन मौक़े ते अली बख्श चांडियो ॻाल्हाईंदे चयो त शागिर्दनि जी हासिलाइत मां अंदाज़ो थियो त उस्तादनि पारां महिनत कई वई आहे, पर दुनिया सां कुलो कुले में मिलाए हलण लाइ अञा वधीक महिनत जी ज़रूरत आहे। हिन चयो त तालीम घणो कुझु आहे। अॼु जिन बि मुल्कनि या क़ौमनि तरक़ी कई आहे, उन्हनि जो दारोमदार तालीम रही आहे, उन करे असांखे बि उन्हनि सफ़नि में बीहण लाइ वधीक महिनत जी ज़रूरत आहे। तक़रीब में उस्ताद ग़ुलाम हुसैन चांडियो, उस्ताद अब्दुर्रहमान चांडियो, उस्ताद निसार अहमद चांडियो पारां शागिर्दनि में स्कूल बैग, किताब, कापियूं ऐं पेंसिलूं विरहायूं वयूं। उन खां अॻु मेज़बाननि पारां आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। हक़ TV न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। प्रियालो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद उमर भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ प्रियालो भरिसां ॻोठ उलरा भुट्टा में JUI जे सिंध अमन मार्च यकजहती फ़लस्तीन जी कामयाबीअ लाइ ॻोठ उलरा भुट्टा जे मदरसा अरबिया में जमियत उलमाए तलबाए इस्लाम ॻोठ उलरा भुट्टा जो हंगामी इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत JUI जे अमीर हज़रत मौलाना साईं सईद अहमद भुट्टो ऐं JUI ॻोठ उलरा भुट्टा जे सदर कारी बिलाल अहमद अशरफी जिन कई। इजलास में अॻवाननि सिंध अमन मार्च में शिरकत कंदड़ कारकुननि खे हिदायतूं पिणु ॾिनियूं। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ज़ालिम इसराइल मज़लूम फ़लस्तीनी मुसलमाननि मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए दरिंदगीअ जो सबूत ॾिनो आहे। उन्हनि वधीक चयो त क़ाइदे जमियत ऐं क़ाइदे सिंध जी क़यादत में मज़लूम फ़लस्तीनियुनि जी हिमायत में ज़ालिम इसराइल ख़िलाफ़ तहरीक जारी रखंदासीं ऐं क़ाइदे सिंध जी क़यादत में थींदड़ सिंध अमन मार्च यकजहती फ़लस्तीनी रैलीअ में भरपूर शिरकत कंदासीं। इजलास में मौलाना मोहम्मद आसिफ भुट्टो ऐं कारी मुनीर अहमद उलरो अब्दुल समद समेत केतिरनि ई अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में वतन अज़ीज़ जी सलामती ऐं पूरी दुनिया में थींदड़ मज़लूम मुसलमाननि ते ज़ुल्म जे ख़ात्मे जे लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं वयूं।
दौलतपुर सिफन मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। फ़क़ीर हक़ नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ दौलतपुर देहे फुलेल ॻोठ में फ़लस्तीनी भाइरनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ कढियल एहतजाजी रैलीअ में कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। दौलतपुर जे नवाई ॻोठ देहे फुलेल खां तहरीक लबैक यूनिट देहे फुलेल फ़लस्तीनी भाइरनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ यंग यूथ वेलफेयर ऐं मदरसा जामिया सिरातुल जन्नत वेलफेयर पारां एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ जी अॻुवाणी अॻूणे काउंसलर राशिद अली आराइन कई। यूनियन काउंसिल फुलेल जो चेयरमैन शाहिद इक़बाल, हज़रत अल्लामा अब्दुल गफूर हुज़ूरी, हज़रत अल्लामा इब्रार हुसैन हुसैनी ऐं फैज़ फरीद खोखर जी अॻुवाणीअ में एहतजाजी रैली देह फुलेल जे मरकज़ी चौक खां शुरू थी मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे क़ौमी शाहराह नेशनल प्रेस क्लब दौलतपुर ते पहुती। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररीन चयो त इसराइल फ़लस्तीन ते ज़ुल्म जी सख़्त मज़म्मत करे थो। भाइरो, असां पंहिंजे फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु आहियूं। अक़वाम मुत्तहिदा जी ख़ामोशी मुसलमाननि लाइ लम्हा फ़िक्रिया आहे। गॾियल क़ौमुनि खां मुतालबो कयूं था त फ़लस्तीन में फ़लस्तीनी मुसलमाननि जो क़त्लेआम बंदि करायो वञे। ॾुख जी हिन घड़ीअ में पूरी पाकिस्तानी क़ौम गॾु आहे। फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु बीठा आहियूं। हक़ ऐं सच जी फ़तेह, हक़ ऐं अक़वाम मुत्तहिदा जी फ़तेह थींदी। शहीद मुसलमाननि जे खून जो हिसाब ॾियो। ठुल रिपोर्ट फेस सुमरो ठुल में 31 ॾींहं अॻु भतेखोरनि हथां क़तल थियल हाफ़िज़ मौज़म अली नूनारी जे वारसनि सां ताज़ियत लाइ अॻूणो सूबाई सलाहकार मीर इजाज़ हुसैन ख़ान जखराणी ऐं अॻूणो PPMA ठुल डॉक्टर सुराब ख़ान सरकी रहबर चौक ते लॻल धरणे वारे हंधि पहुची करे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो, ताज़ियत कई ऐं वारसनि हमदर्दीअ जो इज़हार कयो आहे। उन मौक़े ते अॻूणो सूबाई सलाहकार मीर इजाज़ ख़ान जखराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद मौज़म अली नूनारीअ जो खून रायगान थियण न ॾींदासीं। वारसनि सां असां गॾु आहियूं। मुंहिंजे वालिद साहब जी तबियत सही न हुई, मां बर वक़्तु पहुची न सघियसि। पीपल्स पार्टी हर वक़्तु मज़लूमनि सां गॾु रही आहे। असां थींदड़ उन हर मज़लूम सां गॾु आहियूं। पीपल्स पार्टी अमन पसंद पार्टी आहे। असां हमेशह अमन चाहियो आहे। अॻूणे MPA डॉक्टर सुराब ख़ान सरकीअ जो चवणो त असां पहिरें ॾींहं खां वठी वारसनि सां गॾु आहियूं। सरकी ख़ानदान हमेशह ठुल में अमन चाहियो आहे। असां वारसनि सां गॾु आहियूं। जेको बि वारसनि जो मुतालबो हूंदो असां उन मामले ते SSP जेकमबाद ऐं DIG लाड़काणो सां ॻाल्हाईंदासीं। उन मौक़े ते इंफॉर्मेशन सेक्रेटरी अली अरमान खोसो, अपना जो चेयरमैन एडवोकेट तारिक मलिक, नसीबुल्ला नूनारी, जुल्फ़कार अली नूनारी भी मौजूद हुआ। सकरन टंडो अलिहर जे रिवासी प्रेमी जोड़े मोहम्मद सलेमान वल्द मोहम्मद हारून कीरियो ऐं राहिल हादी अकबर कीरियो सकरन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां ॿिन्ही रज़ा ख़ुशीअ में शरीयत मोहम्मदी मूजिब शादी कई आहे। असां पाण में सोट आहियूं। असां हिक ॿिए सां मोहबत कंदा आहियूं। उन करे शादी कई आहे। हाणे असांखे असांजा माइट माण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नारी राहिला कीरियो इल्ज़ाम हयो त मुंहिंजा वालिदैन मूंखे ॿिए हंधि पैसनि एवज़ रिश्तो करे रहिया हुया। उन करे मोहम्मद सलेमान सां शादी कई आहे। हिननि आला अहकाम खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम करे असां मथां दाख़िल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। सकरन असगरिया इल्म व अमल तहरीक पारां इसराइली ज़ुल्म व बर्बरियत ख़िलाफ़ मस्जिद अबू तुराब खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख्य रस्तनि तां थींदी काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुती, जिते एहतजाजी मुज़ाहिरो करे इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली में मर्दनि सां गॾु सवें औरतूं ऐं ॿार बि शामिल हुआ, जिन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जिन ते इसराइल मुर्दाबाद ऐं फ़लस्तीन सां इंसाफ़ कयो जा नारा तहरीक थियल हुया। मुज़ाहिरीन खे सैयद मंज़ूर शाह, मोहम्मद यासीन उर्फ़ी, सैयद अब्बास अलमदार, राशिद मुकरम, सैयद एहसान अली शाह, सैयद माजिद शाह ऐं ॿियनि अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त झड़तू क़ाइमु थियल रियासत इसराइल पारां फ़लस्तीन मथां इंसानियत सो ज़ुल्म ख़िलाफ़ इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीमुनि खे आवाज़ उथारणु घुरिजे। हिननि चयो त अक़वाम मुत्तहिदा जी ख़ामोशी बि हिकु सवालिया निशान आहे, पर जेकॾहिं अॼु असीं दुनिया जा मुसलमान हिकु आवाज़ थियूं त इसराइल समेत मुस्लिम दुश्मन क़ुवतूं कुझु बि नथियूं करे सघनि। उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां हिकु थियूं। हिननि उहो बि चयो त हीउ वक़्तु शिया सुन्नी या वहाबी जो नाहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसानियत ऐं ईमान जो आहे। रैली में मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई, जिन में अली शेर मला, मोहसिन हिज़वाणी ऐं ग़ुलाम नबी मला समेत कई शख़्सियतूं शामिल हुयूं। मटियारी मां खे ख़बर ॾींदा हलूं। ग़ुलाम फारूक शाह जी रिपोर्ट मुताबिक़ यूनियन काउंसिल पली जानी गवर्नमेंट डिस्पेंसरी पली जानी अस्पताल जे कम्युनिटी सपोर्ट ग्रुप जी अहम मीटिंग थी गुज़री, जेका डिस्ट्रिक्ट मैनेजर PPA शाह मटियारी, डॉक्टर दिलीप कुमार, सैद अताउल्ला शाह, मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर अलीजान रिंद जी निगरानीअ में थी गुज़री। कम्युनिटी सपोर्ट ग्रुप जे मेंबरनि खे ख़ुशख़बरी ॾिनी वई त अल्ट्रासाउंड जी मशीन अॼु मुहैया कई वई आहे, जंहिंजो इब्तिदा डिस्ट्रिक्ट मैनेजर PPA शाह मटियारी, डॉक्टर दिलीप कुमार,
ऐं सैयद अताउल्ला शाह ऐं कम्युनिटी सपोर्ट ग्रुप जे मेंबरनि गॾिजी कयो। कम्युनिटी सपोर्ट ग्रुप जे सहकार सां अस्पताल जा कुझु मसइला हल थी रहिया आहिनि, जंहिंमें अल्ट्रासाउंड मशीन जो मसइलो हल थी वियो आहे। बाक़ी कुझु मसइला आहिनि, जंहिंमें आरओ प्लान, अस्पताल खे 24 कलाक हलाइण लाइ इलेक्ट्रॉनिक कूलर जी टैंकीअ जूं दरख़्वास्तूं एसओ सिकंदर खोसो खे ॾिनियूं वयूं आहिनि। शाहिद आराइन बशीर थेबो ऐं मीडिया कोऑर्डिनेटर सैयद अशरफ शाह मीटिंग में मौजूदु हुआ। फरीदाबाद हैदराबाद में पोरिया सरवर मला जे प्लाट ते मुबैना कब्जे खिलाफ सियासी समाजी वर्कर कामरेड अनवर मला जो अनोखो एहतजाजी मुज़ाहिरो। बासा रमज़ान बिरोई अकबर मुस्तफ़ा मला गुलाम कादर ॿिनि प्लाट ते कब्ज़ो करणु चाहिनि था। पोरिया सरवर मला खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कुझु थियो उन जा ज़िम्मेवार कब्ज़ा खोर हूंदा। अनवर मला ख़बर मूजिब रांधणवासी सियासी समाजी अगवान कामरेड अनवर मला नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद पहुची गीचे में विझी अनोखो एहतजाज कंदे चयो त हैदराबाद नारे जा वर्कशॉप वटि मुंहिंजे भाउ सरवर मलाह जी प्लाट ते हैदराबाद जा बासर ब्लड माफिया कब्ज़े खो रमज़ान बिरोई मुस्तफ़ा मला सुहेल मेमण इफ्तिखार आराई ऐं ॿिया मुबैना कब्ज़ो करे ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुसलसिल 8 सालनि खां बासर ब्लड माफिया प्लाट ते कब्ज़ा कंदा रहनि था। इन्हनि चयो त मुंहिंजे भाउ सरवर मल्लाह खे प्लाट ते हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि, कूड़नि केसनि में फसण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। प्लाट मुंहिंजे भाउ सरवर मल्लाह जो आहे। हिन IGSN DIG हैदराबाद SSP हैदराबाद खां मुतालबो कयो त नोटिस वॾी पोरिया सरवर मल्लाह जे प्लाट तां कब्ज़ो ख़त्म करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो। ठुल्ह मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल्ह में पोलियो मुहिम जे आगाज़ जे हवाले सां रैली तालका अस्पताल ठुल्ह मां MS डॉक्टर इरशाद अहमद सरकी ऐं मैडम राबिया दायो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में समय लेडीज़ हेल्थ वर्कर पेनाफ्लेक्स हथनि में खणी ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो जहिड़ा नारा हणंदा प्रेस क्लब वटि पहुची जलसे जी सूरत अख़्तियार करे वरिती। रैलीअ खे ख़िताब कंदे डॉक्टर इरशाद अहमद सरकी, मैडम राबिया दायो ऐं ॿियनि चयो त 1 साल जे ॿार खां 5 सालनि जे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पीआरे पंहिंजे ॿार खे महज़ूर थियण खां निजात ॾियाराइनि। हुन चयो त हुकूमत जी इहा कोशिशि आहे त मुल्क खे मूज़ी जहिड़े पोलियो खां पाक कजे। हुननि चयो त पोलियो जे ख़ात्मे लाइ हर मुमकिन मदद करे रहिया आहियूं। हुननि चयो त पोलियो वर्कर्स बहिराणियुनि जे ख़तरनाक इलाइक़नि में वञी ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त पोलियो जा फुड़ा पीआरण में गफ़लत कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। मटियारी में दरगाह पीर सरंदी खां इसराइल मुर्दाबाद रैली पीर अली शेर सरंदीअ जी अॻवानी में कढी वई। सरंदी जमात मटियारी बाशऊर जे अवाम फ़लस्तीनी मुसलमाननि सां इज़हार यकजहती लाइ दरगाह पीर सरंदी खां प्रेस क्लब मटियारी ताईं रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि मां गुज़रंदी। प्रेस क्लब मटियारी पहुती, जिते रैलीअ जी अॻवानी कंदड़ पीर अली शेर सरंदी, बशीर खत्री, न्यासो ऐं ॿियनि मुज़ाहिरीन जो चवणु हो त मस्जिद अक़सा मुसलमाननि जो क़िबलो अव्वल आहे। उन ते जहारियत कंहिं बि सूरत बर्दाश्त न कंदासीं। पूरी दुनिया जे मुस्लिम मुल्कनि खे अपील था कयूं त अॻियां अची फ़लस्तीन जो साथ ॾेई इसराइल खे दुनिया जे नक्शे तां हटाए छॾनि। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हज़ारे फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि, ॿार औरतूं पोड़ा शहीद पिया थियनि। केॾांहुं वई नाम निहाद मुल्कनि जो इंसानी हक़नि जो तहफ़ुज़, उते कंहिंखे इंसानी हक़ यादि न आहिनि। बाक़ी जे हिकु इसराइली मरे थो त दुनिया खे इंसानी हक़ यादि अची वेंदा आहिनि। मुज़ाहिरीन अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो त इसराइल पारां इंसानी आबादी, स्कूलनि, मस्जिदनि, अस्पतालनि मथां बमबारी फौरी बंदि कराइनि। किथे ईअं न थिए त पूरी दुनिया उन हक़ ऐं बातिल जी जंग जे वर चढ़ी वञे। मेहर रिपोर्ट में रियाज़ सोमरो। मेहर बिटाई मोहल्ला में रहवासी पोरियत हुज़ूर बख्श पंवर पंहिंजे भाउ अरशद पंवर सां गॾु नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कयो। हिन बासर ज़मीनदार पारां ज़रिए ज़मीन जे फसल खे ज़हर ॾियणु, कूड़ा केस दाख़िल करणु ऐं धमकियुनि वारे वाक़िए ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियूं आहे त मूं धीउ उमीद देरो में 20 साल अॻु ज़रिए ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिंजा समूरा कागज़, पासबुक वग़ैरह मूं वटि मौजूदु आहिनि। पर इलाइक़े जो बासर ज़मीनदार वॾेरो ख़ालिद थेबो पंहिंजे कमदारनि ऐं गार्डन ज़रिए ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। हिननि चयो त बासर वॾेरे पारां सिविल कोर्ट सेशन ऐं हाई कोर्ट में दरख़्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं, जंहिंजो फ़ैसिलो बि मुंहिंजे हक़ में आयल आहे। अदालती फ़ैसिलनि बैदि बासर वॾेरे ख़ालिद थेबो पंहिंजे कमदार तारिक थेबो, गार्ड रांझो जलवाणी ऐं ॿियनि सां गॾिजी मुंहिंजी ज़मीन में ज़हरीलो केमिकल हराए मुंहिंजी ज़मीन में अंदाज़न 300 मण जो बीठल सारियलो फसल साड़ाए छॾियो आहे। हिननि चयो त वॾेरो अॻु बि ज़मीन तां हथु खणण लाइ मूं ते मंशात रखण ऐं ॿिया कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। मां ग़रीब हारी आहियां, वॾेरो मुंहिंजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। हिननि घुर कई त वॾेरे ऐं उन जे कमदार गार्डन पारां फसल में केमिकल हारण वारे वाक़िए जी जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।
झिरक लिखो ॾिनो झिरकाई। सीनियर साफ़ी लखा ॾिनो झिरकाई। झिरक शहर आसपास जे यूसिन जे रहवासियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त फेसबुक ते कुझु दोस्त पोस्टूं रखी रहिया आहिनि त यूसी झिरक, यूसी ओंगर, यूसी टंडो, हाफ़िज़ शाह ऐं यूसी सूफ़ शोरो जो फंड हर महीने 50 लख अचे थो, उहो चेयरमैन हड़प कनि था। टके जो बि कमु नथो थिए, मथां वरी साफ़ी सगोरा उन ते लिखनि था, पाण उन्हनि जे पब्लिसिटी करे उन्हनि जूं पोस्टूं रखनि था। सो आउं उन्हनि दोस्तनि खे आगाह कंदुसि त बिल्कुलु तव्हां जूं ॻाल्हियूं कंहिं हद ताईं ठीकु न आहिनि, कमु नथा थियनि, बाक़ी छो नथा थियनि उन्हीअ जे बारे में उन्हनि यूसिन जा चेयरमैन ई ॿुधाए सघनि था। बाक़ी रही ॻाल्हि उन्हनि जूं पोस्टूं हलाईंदा आहियूं छो जो उन्हनि प्रोग्रामनि में दावत ॾिनी वेंदी आहे ऐं असां जेको ॾिसंदा आहियूं उहे ई पोस्टूं तस्वीरुनि सां गॾु रखंदा आहियूं, उहो बि कंहिं हिकु पार्टीअ जी न, चाहे PP हुजे, जमात इस्लामी हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, जीए सिंध महाज़ हुजे, शहीद भुट्टो जी पार्टी हुजे, मतिलबु सभिनीनि जूं पोस्टूं या ख़बरूं बिना फ़र्क़ जे हलाईंदा आहियूं। जेकॾहिं चेयरमैननि जे ख़िलाफ़ु कंहिं पार्टी या तंज़ीम या रहवासी को प्रोग्राम रखियो ऐं जेको उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, इंशाअल्लाह उन्हनि जूं बि पोस्टूं ऐं ख़बरूं बाक़ाइदा हलाईंदासीं। महिरबानी करे साफ़ियुनि जे ख़िलाफ़ु लिखण खां बहितर आहे तव्हां अचो हक़ सच जी ॻाल्हि करियो। असां साफ़ी तव्हां सां गॾु आहियूं, पोइ भले अॻियां कहिड़ो बि ॾाढो मुड़ुसु छो न हुजे। बाक़ी जेकॾहिं हिन पोस्ट रखण सां कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त माफ़ु कजो, छो जो लिखणु असांजो कमु आहे, इंशाअल्लाह लिखंदा रहंदासीं। जोही हक़ न्यूज़ रिपोर्टर अहमद रोदनानी बलोद। जोहीअ जे ज़रिए पाणी समेत पंहिंजनि हर जाइज़ लाइ जंग आहे। अॼु जोत तहरीक जोही जे तरफ़ां मज़लूम आबादगारनि सां साथ ॾियण लाइ पुरअज़म जोत जे नौजवाननि समेत सियासी समाजी माण्हुनि खे मां सलाम पेश कयां थो ऐं मुसलसिल जुही ब्रांच में पाणी न पहुचण जे लाइ अॼु छंडण खां जुही ताईं लॉन्ग मार्च करे ज़ालिमनि खे ॿुधाइणु चाहियां पियो। जुही जा नौजवान त कुझु शर्म हया कयो। असां जुही शहर खे काफ़ी सालनि खां हर सहूलियत खां महरूम रखियो वियो, पर हाणे बर्दाश्त न, मज़ामत थींदी। ऐं आख़िर में नौजवाननि समेत हारी अॻवाननि ऐं सियासी समाजी माण्हुनि जो वक़्त जे निगरान हुकूमत खे अपील कई त ख़ुदा एक्शन खणी असां जोही आबादगारनि खे तदारक करे। फुल रिपोर्ट फैज़ सूमरो। जमीयत उलमा इस्लाम पारां JUI जे बरसात मुतासिरनि लाइ आयल घर जे JUI कारकुननि बजाए मनपसंद माण्हुनि खे ॾियण ख़िलाफ़ ठुल जे रहीमाबाद कॉलोनी जे रहवासियुनि JUI कारकुननि इलाही बख़्श बुरड़ो बारडन मुदस्सर सवेरा मुज़म्मिल रफ़ीक अहमद सायरा बोड़ो समेत प्रेस क्लब अॻियां पहुची सख़्त एहतजाज कंदे इलाही बख़्श बोड़ो साफ़िन खे ॿुधायो आहे त जमीयत असां मुतासिर कारकुननि लाइ घर ॾिना, लेकिन जमीयत जे ज़िले ऐं तालुके जे अमीर पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे घर ॾेई असां कारकुननि खे नज़रअंदाज़ कयो आहे। हिन चयो त असां बरसात मुतासिरनि लाइ आयल राशन, पैसा ऐं घर वग़ैरह मनपसंद माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। हिन JUI सिंध जे क़ाइद मौलाना राशिद मामून सूमरो खां मुतालबो कयो आहे त असां कारकुननि खे घर ॾेई सहायता कई वञे।